मुस्लिम लीग नून ऐं MQM ईंदड़ इलेक्शन में सीट एडजस्टमेंट ते इतफ़ाक़ करे वरितो। हतमी ॻाल्हियूं जुमे ॾींहुं ई थींदियूं। MQM अॻवान अमीनुल हक़ चयो आहे त ईंदड़ वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जो हूंदो। निहाल हाशमी जो चवणु आहे त शहबाज़ स्पीड खे जल्द सिंध में मुंतक़िल कंदासीं। कराची में MQM पाकिस्तान ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवाननि विच में मुलाक़ात थी, जंहिं में MQM तरफ़ां अमीनुल हक़, हिसान साबिर ऐं नून लीग तरफ़ां निहाल हाशमी ऐं अली अकबर गुजर समेत ॿियनि शिरकत कई। मुलाक़ात दौरान ॿिन्ही पार्टियुनि जे अॻवान विच में सिंध में सेट एडजस्टमेंट बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं, जंहिं बाद ॻाल्हियुनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ जुमे ते ॿीहर अॻवाननि में मुलाक़ात थींदी। मुलाक़ात खां पोइ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM अॻवान अमीनुल हक़ चयो त नज़र अची रहियो आहे त इलेक्शन में नून लीग कामयाब थींदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जो हूंदो। अमीनुल हक़ जो चवणु हो त 2018 जी इलेक्शन में अवाम खे भवाइता ख़्वाब ॾेखारिया विया। पीपल्स पार्टी पंहिंजे 15 सालनि में सिंध खे तबाह करे छॾियो। सॼी सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ अवामी रद्द अमल साम्हूं अची रहियो आहे। ॾाढ ऐं ज़ुल्म बावजूदि MQM पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। नून लीग अॻवान निहाल हाशमी जो चवणु आहे त सिंध जी अवाम 15 सालनि खां रोज़गार, तालीम ऐं सिहत जी सहूलियतुनि खां परे रखियो वियो आहे। हिन सूबे जा माण्हू बि शहबाज़ स्पीड चाहिनि था। निहाल हाशमी जो चवणु आहे त सिंध में पंहिंजो वज़ीर आला आणींदासीं, शहबाज़ स्पीड खे बि सिंध में बि मुंतक़िल कंदासीं ऐं हितां जी अवाम खे बि सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं।